मोहतरम साईं मखण फ़कीर महर साहब जन। पहिरियों त मां सिंधी इस्लामिक चैनल हलाईंदड़ अवां प्यारनि दोस्तनि मोहतरम नासिर अली साहब यासिर अली साहब जन जो थोराइतो आहियां। तमामु पुराणे ज़माने खां जंहिंमें अॻे हिंदू रहंदा हुआ, जॾहिं पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जुदा थियो त उहो हिंदू हितां हलिया विया। वॾा आशिक़े रसूल आहे, वॾा आशिक़े रसूल आहे। पाण नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ॿुधंदा रोई पवंदा। अक्सर ॾिठो वियो आहे त तव्हां साईं जन जे अॻियां नात वग़ैरह पढ़ंदा आहियो, छा महसूसु कंदा आहियो उन टाइम? मूं बि महिरबानी सॾ खां सवा करे वञ, मां ला इलाज आहियां मुंहिंजी दवा करे वञ। इहा बि पसंदि तव्हांजो माशाल्लाह जेतिरो नालो नात ख़्वानी में आहे ओतिरो ई तव्हांजो नालो शाइरी में बि आहे। तव्हां पहिरियों नात ख़्वानी स्टार्ट कई या पहिरियों शाइरी स्टार्ट कई? हाजी ग़ुलाम नबी मैसर साहब ईंदो नूर मस्जिद घोटकी में, मां उनजी ज़ियारत कयां। दौर आहे न, नात जेकॾहिं हिकिड़ी नई आई कंहिं महफ़िल में चइसी त नात खान जपे वियो। तव्हां पुराणा जेके सीनियर नात ख़्वान हुया पुराणे टाइम में, तव्हां उन्हनि सां गॾु नात ख़्वानी कई, को तव्हांजो अहिड़ो को यादगार ॾींहुं जेको तव्हांखे यादि ईंदो हुजे त छा महसूसु कंदा आहियो तव्हां? पुराणे टाइम में जीअं नातूं ईंदियूं त उहे कंहिं कंहिं नात में हूंदो त ईको हूंदो हो। अॼुकल्ह जेको आहे त नातुनि में मिक्सिंग थिए थी पई या उन्हनि में जेके नयूं नयूं शयूं ऐड कयूं थियूं वञनि, इन्हनि जे बारे में इहे मतिलबु कीअं था सम्झो इनखे? तव्हां तंज़ीम नात ख़्वान इतिहाद जा चेयरमैन आहियो, इहा तंज़ीम ठाहिण जो अव्हांखे कीअं ख़्यालु आहे? असां ॾे अचनि, असां उन लाइ मुहबत रखूं था पिया, असां उन लाइ इज़त रखूं था पिया त इंशा अल्लाह ताला उहे ईंदा त हिन महिल उन्हनि खे इज़त मिलंदी। तंज़ीम हिन वक़्त ताईं कहिड़ा वॾा कम करे चुकी आहे? पहिरीं हाज़िरी जेका नसीब थी उहा दरगाह अलिया पीर जो ॻोठ ख़ैरपुर, उते हाज़िर हज़रत साईं रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जी बारगाह में हाज़िरी नसीब थी। वॾो मां नात ख़ान न आहियां, न कोई एॾो को सुर या आवाज़ को साहिब मूं में कुझु बि न आहे। औकात एतिरे ते हुनखे असां सेखारींदा आहियासीं। तव्हांजा जेके चाहींदड़ हूंदा आहिनि अक्सर उहे चाहींदा आहिनि त तव्हां सां राब्तो करण जे लाइ तव्हांजो नंबर बि हुजे त तव्हां नंबर ॾियणु चाहींदो? बिल्कुलु, जेको मूंखे चाहे थो त मां बि हुनखे चाहियां थो। बिल्कुलु, जेको मूंखे चाहींदो त मां बि हुनखे चाहियां थो पियो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां यासिर अली, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इस्लामिक। अॼु असां सां गॾु हिते जेका महिमान शख़्सियत मौजूदु आहिनि से सिंध जा तमामु घणा मशहूरु ऐं मारूफ़ नात ख़्वान ऐं शाइर अहले सुन्नत तंज़ीम नात ख़्वान इतिहाद सिंध जा चेयरमैन मोहतरम साईं मखण फ़कीर महर साहब जन। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि साईं? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजो ताल्लुक़ सिंध जे कहिड़े इलाइक़े में आहे? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अस्सलातु वस्सलाम अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या सय्यदी या हबीब अल्लाह। पहिरियों त मां सिंधी इस्लामिक चैनल हलाईंदड़ अवां प्यारनि दोस्तनि मोहतरम नासिर अली साहब यासिर अली साहब जन जो थोराइतो आहियां। अवां जो शुक्रगुज़ार आहियां। अवां पंहिंजी स्टूडियो घुराए मूंखे ऐं इंटरव्यू वठण लाइ इहो मौक़ो ॾिनो, अवां जी वॾी महिरबानी। यासिर साहब, मुंहिंजो ज़िले घोटकी सां तालुक़ु आहे। ज़िले घोटकी में अॻे त तालको बि असांजो घोटकी हूंदो, हींअर वरी तालको थी वियो आहे ख़ानगढ़ शरीफ़। तालको असांजो ख़ानगढ़ आहे। ख़ानगढ़ तालके जे अंदरि हिकिड़ो असांजो ॻोठु आहे तमामु पुराणे ज़माने खां, जंहिंमें अॻे हिंदू रहंदा हुआ, जॾहिं पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जुदा थियो त उहो हिंदू हितां हलिया विया। माना पुराणे क़दीमी ॻोठु आहे जंहिंजो नालो आहे अली महर। मुंहिंजो जनम बि उते थियो आहे, मुंहिंजो वालिद साहब जो जनम उते थियो आहे, मुंहिंजा ॾाॾा बि उते रहिया आहिनि। माना सॼी असांजो ख़ानदान उते ई रहियो आहे ऐं उन ॻोठ सां मुंहिंजो तालुक़ु आहे अली महर जे नाले सां। ऐं तव्हांजो रूहानी ताल्लुक़ कहिड़ी दरगाह सां आहे? मुंहिंजो रूहानी तालुक़ु मुंहिंजी ग़ुलामी वारी वाट हज़रत साईं मुर्शिद करीम क़िबला कंबर वारनि साईं सां आहे। मां साईं जो ग़ुलाम आहियां, कंबर वारे साईं जो मुरीद आहियां ऐं
1980 वारे ॾहाके खां मां साईं जो दस्तबत थियो आहियां। अलहमदुलिल्लाह मुंहिंजी अक़ीदत बि साईं सां आहे ऐं साईं जा जेके वॾा फर्ज़ंद हुआ साहिबज़ादा हज़रत क़िबला साईं सैयद गुल अहमद शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह, वॾा आशिक़े रसूल आहे, वॾा आशिक़े रसूल आहे। पाण नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ॿुधंदा रोई पवंदा। माशाअल्लाह। जॾहिं मदीने शरीफ़ जी हाज़िरी नसीब थी, मूंखे बि महिरबानी फरमायूं, इहा सादत नसीब थी साईं जन सां, जहाँ साईं जन जी ग़ुलामी में उते हिकिड़े माण्हू एसी जो बटण हुयो त उन मां गुबार निकितो, मिटी निकिती, उन बंदि कई। साईं फरमाए त छो बंदि कई? चई साईं मिटी अचे थी पई। चई चरिया बेवकूफ़, तो ख़बर न आहे त मदीने जी मिटी बि शफ़ा आहे, तूं हला एसी। हुन एसी लाइ पाण पहिरियां मुबारक मथे करे उहा सॼी मिटी जी जॻह पंहिंजे जिस्म खे आणे, हुन साईं जन जे जिस्म खे लॻी, सीने खे लॻी, पेट खे लॻी। एतिरी मुहबत हुई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां संदन जी। उन्हनि जी बि मुहबत में मुंहिंजी घणी ज़िंदगी गुज़री। साईं जा साहिबज़ादा हुआ ऐं उन खां अलावा मां पंहिंजे मुर्शिद करीम जी मुहबत में मां हितां पंधु कयो आहे। 6 ॾींहं मूंखे पंधु लॻा, घर खां पंधु, इरादो इहो कयुमि न, सुवारी त आहियूं, सुवारी त आहे, ज़रे ज़रे सुवारी आहे, हर जाइ ते सुवारी आहे, पर मुंहिंजो इरादो इहो त मां पंधु करे वञी पंहिंजे मुर्शिद जी दरबार ते पहुचां। अलहमदुलिल्लाह 6 ॾींहं मूंखे लॻा। 6 ॾींहंनि खां बाद में मां वञी मुर्शिद करीम जी दरबार में पहुतुसि ऐं अलहमदुलिल्लाह मूंखे अहिड़ी नज़र सां ॾिठऊं जो मां चवां पियो त अॼु मुंहिंजे लाइ वॾो हिकिड़ो अज़ीम ॾींहुं आहे जो मुर्शिद करीम पंहिंजी करम वारी नज़र सां ॾिसी मूंखे दुआ कई आहे। अक्सर ॾिठो वियो आहे त तव्हां साईं जन जे अॻियां नात वग़ैरह पढ़ंदा आहियो, छा महसूसु कंदा आहियो उन टाइम? साईं जन जे आॾो जॾहिं हाज़िरी नसीब थींदी आहे नात पढ़ण जी, हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे मुंहिंजो, उनजो नालो आहे मोहम्मद हुसैन, उहो उर्दू नात ख़ान आहे, कॾहिं सिंधी में बि पढ़ंदा आहियूं, कॾहिं वरी उर्दू बि पढ़ंदा आहियूं। पर मां ईअं सम्झंदो आहियां जॾहिं साईं जन जे दरबार में इहा हाज़िरी नात पढ़ण जी नसीब थींदी आहे, तॾहिं मां चवंदो आहियां ज़िंदगी जे हर लम्हनि खां वधीक इहो मुंहिंजो लम्हो आहे, ख़ुशी वारो लम्हो, नेकी वारो लम्हो, महिरबानी वारो लम्हो, इहो ई लम्हो आहे मुंहिंजे लाइ। कहिड़ी नात आहे जेका मतिलबु जेका तव्हांखे साईं जन फरमाइश कंदा हुजनि त हीअ तव्हां नात पढ़ो? साईं जन उर्दू नातूं घणो पसंदि कंदा आहिनि। जॾहिं सिंधी नात जे लाइ संदन इरादो थींदो आहे त पोइ पाण फरमाईंदा आहिनि त मदीनो यादि आयो आहे, मदीनो यादि आयो आहे, इहा नात ॿुधायो। इहा घणी पसंदि कंदा आहिनि सिंधी। ऐं ॿियूं बि भिटाई साहिब रहमतुल्लाह अलैह जूं बि के अहिड़ियूं आहिनि मुहबत वारियूं काफ़ियूं, सभु मुहबत आहे, भिटाई साहिब जा लफ़्ज़ लफ़्ज़ में मुहबत आहे, उहे बि पसंदि कंदा आहिनि। ऐं उन खां अलावा हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब जी नात आहे, मूं ते बि महिरबानी सॾ खां सवा करे वञु, मां ला इलाज आहियां मुंहिंजी दवा करे वञु, इहा बि पसंदि कंदा आहिनि। ऐं ॿी हिकिड़ी नात आहे, उनखे बि घणो पाण बि पढ़ंदा आहिनि, असांखे बि फरमाईंदा आहिनि त पढ़ो, हज़रत अमरोटी साहिब रहमतुल्लाह अलैह, उनजी नात आहे, ॿुधी ज़ारियूं नमाणीअ जूं अची रस या रसूल अल्लाह, ॿिनी तूं पंहिंजे बाजऊं अची पस या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तव्हांजो माशाअल्लाह जेतिरो नालो नात ख़्वानी में आहे ओतिरो ई तव्हांजो नालो शाइरी में बि आहे। तव्हां पहिरियों नात ख़्वानी स्टार्ट कई या पहिरियों शाइरी स्टार्ट कई? असल में त मां 10 सालनि जो आहियां, जो मूंखे यादि आहे मां नात ख़ानी जो सिलसिलो शुरू कयो आहे। उन महिल हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब जूं मां नातूं पढ़ंदो हुयुसि ऐं मैसर साहिब सां मुंहिंजी बेहद मुहबत हुई नंढपिण खां वठी, छो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सचो आशिक़े रसूल उहो सना ख़ान हुयो। जॾहिं बि ख़बर पवंदी त घोटकी नूर मस्जिद में हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिबु आयो आहे त मां नंढो हूंदो हुउसि बि कंहिं वॾे माण्हू खे चई करे मूंखे वठी हलो, छो मूं चयो त अॼु जो आख़िरी जुमो आहे रमज़ान शरीफ़ जो, हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिबु ईंदो नूर मस्जिद घोटकी में, मां उनजी ज़ियारत कयां। पोइ मूंखे वठी ईंदा हुआ ऐं हाई साहिब जी ज़ियारत कंदो हुयुसि, ॾाढी दिलि ख़ुशि थींदी हुई, नातूं बि ॿुधंदो हुउसि। उतां मां वरी नातूं शुरू कयूं। उन खां बाद में मां तक़रीबन
16-17 सालनि जो जीअं थियुसि तीअं मां पंहिंजी शाइरी शुरू करिनी, जेका मां हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब खां चेक कराई जी ऐं उन्हनि खां रहनुमाई वरितमि। हाजी साहिब मुंहिंजी पुठी टपे ऐं मूंखे दुआ कई त अलाह अव्हां खे कामयाबु कंदो। पोइ मूं पंहिंजा शेर लिखणु शुरू करे ॾिना, जेके बारगाह रिसालत में अलाह ताला क़बूल फरमाए। अॼु ताईं उहा शेरो शायरी हलंदी पई अचे। इंशा अल्लाह ताला मरंदे महल ताईं इहा निस्बत मदीने वारे साईं सां क़ाइम ऐं दाइम रहंदी। तव्हांखे नात ख़्वानी जो शौक़ु कीअं पैदा थियो? नात ख़ानी जो शौक़ु जीअं मां अव्हांखे ॿुधायो जी त हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब जूं नातूं ॿुधंदो हुउसि ॿियनि माण्हुनि खां, ॿियनि नात ख़ाननि खां, उतां ई शौक़ु जाॻियो हिकिड़ो। नंढपिण खां वठी अञा बि मां सम्झां थो त 8 सालनि जीअं मूंखे सम्झ आई आहे, जी थोरी थोरी इंसान खे मासूमियत खां जंहिं महिल थोरो मथे किरास थिए थो पियो ऐं सम्झे थो हर शइ खे, मां सम्झ में आई आहे मूंखे बि मां इहा नातूं पढ़णु शुरू करे ॾिनियूं आहिनि। हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब जी हिकिड़ी वालदा जे बारे में नात हुई, उहा मां घणी पढ़ंदो हुयुसि। मुंहिंजी मोमिन ऐं फ़क़ीरियाणी अम्मा, मुंहिंजो पाड़ो छॾी परदे सियाणी अम्मा, इहा मां ॾाढी पढ़ंदो हुउसि। उतां ई जेके ॿियूं नातूं वरी शुरू करे ॾिनियूंसीं ऐं ॿियूं नातूं हाई साहिब जूं पढ़ंदा आयासीं। हिन वक़्त ताईं तव्हां कुल केतिरियूं नातियूं पढ़ी चुका आहियो? हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब जूं त काफ़ी हद ताईं नातूं पढ़ियूं ऐं हींअर बि पढ़ंदो आहियां मां। ऐं पंहिंजूं नातूं जेके बि असां तयारु कयूं उहे तक़रीबन जेको आहे सो ॿुधाए चुका आहियूं अवाम उन्नास खे ऐं नबी जे आशिक़नि खे। मां सम्झां थो त अंदाज़नि मुंहिंजूं जेको नातूं क़सीदा कलाम वग़ैरह जीअं काफ़ियूं थींदियूं आहिनि त 3000 खां किरास आहे। अलहमदुलिल्लाह हींअर बि कमु हलंदो रहे थो पियो, इंशा अल्लाह हलंदो ई रहंदो। ऐं तव्हांजी जेका मतिलबु मशहूरु नात हुजे जेका उन टाइम ते तव्हां जेका पढ़ी हुजे? मां पहिरीं नात पढ़ी हुयमि, जेका लिखी हुयमि उहा आई साहिब खे ॾेखारी हुयमि। उहा नात हुई त अदा घर अब्दुल्ला जे ॼाम मुहम्मद ॼायो आहे, ॼाम मुहम्मद ॼायो आहे, असुर वेले आयो आहे। इहा नात मूं पहिरीं लिखी। उन खां पोइ वरी काफ़ी नातूं ॿियूं बि तयारु करे चवंदा हुआसीं। हाणे हिन महिल त मूंखे त मां पाण जेको ठाहींदो आहियां त मां त सम्झंदो सॼियूं मां सही चयूं आहिनि, सही मां पढ़ियूं आहिनि ऐं सही आहिनि सॼो कुझु। मां त उन लाइ कंहिंजे लाइ न चवंदुसि त हीअ मां नात जेको आहे सही न कई तयारु, हीअ तयारु कई, पर इंसानु आहे ख़ता जो घर आहे, किथे ग़लती, किथे को लफ़्ज़, को ज़बर, को ज़ेर, को पेश या कंहिं लफ़्ज़ में ग़लतियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। अलाह माफ़ु करे। या मां दोस्त ॿुधंदड़नि खे बि मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे त जेकॾहिं किथे बि का कमी कोताही आहे त मूंखे माफ़ु कंदा ऐं दुआ कंदा ऐं मुंहिंजो इस्लाह ज़रूरु कंदा त भई हीअ जेका तव्हांजी कमी कोताही आहे, हिन लफ़्ज़ में तव्हां छा चयो आहे, उहो मूंखे ज़रूरु पुछी वठंदा। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो तमामु घणियूं नातियूं पढ़ियूं आहिनि। ऐं जीअं अॼुकल्ह जे टाइम ते मतिलबु जेके नवां नात ख़्वान हूंदा आहिनि उहे सीनियर नात ख़्वाननि वटि वेंदा आहिनि सिखण जे लाइ। तव्हां बि कंहिं नात ख़्वान वटि विया हुओ कंहिं जीअं सिखण लाइ? हाजी ग़ुलाम नबी मैसर जूं नातूं जी ऐं उन खां पोइ वरी मुख़्तलिफ़ के दोस्त हुया, उन्हनि खां वरी उन जूं तिर्ज़ूं, उन जी धुन या उनजो सुर वग़ैरह जेको थींदो आहे उहो बि। हिकिड़ो हुयो दुर मोहम्मद नालो हुयुसि रूनारी, हाणे गुज़ारे वियो आहे। अलाह ताला उनजी क़ब्र मुनवर फरमाए, अलाह ताला उनजी क़ब्र ते रहमतूं फरमाए। उन्हनि खां मां कुझु रहनुमाई वरिती। ॿिया बि के दोस्त हुया ॻोठ जा के नातूं पढ़ंदा, उन्हनि खां बि मतिलबु रहनुमाई वरितीसीं। ऐं शाइरी में? शाइरी में हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब खां रहनुमाई वरितीसीं। पहिरियों पाण शेर ठाहे करे उनखे ॾेखारियोसीं। अच्छा हाई साहिब इहो असांजो शेर चेक कयो, हीअ असांजी नात चेक कयो सही आहे या ग़लति आहे या काथो ग़लती आहे। को हाई साहिब ॾिसी करे मूंखे चयो त सभु सही आहे। माशाअल्लाह। ॾाढी दिलि ख़ुशि थी ऐं मूंखे बि दुआ बि कयो। हिन वक़्त ताईं तव्हां कुल केतिरा किताब मतिलबु लिखी चुका आहियो शाइरी? किताब त हाणे मां तव्हांखे ॿुधायो त 3000 खां किरास आहे। किताब त असांजा जेके मार्केट में आया आहिनि से आहिनि
ॿ या टे किताब थींदा हुआ, मां सम्झां थो ईअं थींदा। हिकु आहे फैज़ान रसूल ऐं ॿियो आहे निदाया रसूल, ॿियो हिकिड़ो हुसैनी गुलदस्तो किताब, उहो नंढो हुयो, उहे आया आहिनि, बाक़ी मार्केट में किताब आया न आहिनि। ऐं हिकिड़े किताब जी वरी तयारी हले थी पई, इंशा ताला उहो बि अची वेंदो मार्केट में। ऐं तव्हांजी नातूं तमामु घणियूं मक़बूल रहंदियूं आहिनि, ऐं कहिड़नि वॾनि नातख़्वाननि जेका तव्हांजी नात तव्हांजी शाइरी पढ़ी हुजे? असल में यासिर साहब सभु ॻाल्हि आहे मुहबत जी, इश्क जी। जी बिल्कुलु। जेका शइ दर्द वारी हूंदी आहे, अल्फाज़ दर्द वारो, अखर दर्द वारो, लफ़्ज़ दर्द वारो, उहो अॻे माण्हू खे इहो ई असरु ॾींदो आहे, इहो ई तासुरु ॾींदो आहे, उहो मुहबत वारो, दर्द वारो, इश्क वारो। तव्हां जेका शाइरी लिखंदा आहियो उहा नातख़्वाननि खे हिकु हिकु मतिलबु जीअं नात लिखंदा हुआ, हिकु नात उहा हिकु ई नातख़्वाननि ताईं पहुचंदी आहे, या हिकिड़ो मुकमल किताब ठाहे करे किताब जी सूरत में नातख़्वाननि खे ॾींदा? अॼु डिजिटल दौर आहे न, नात जेकॾहिं हिकिड़ी नई आई कंहिं महफ़िल में चएसि त नात ख़ान जपे वियो, वरी या किथे कंहिं स्टूडियो में या किथे कंहिं ॿी जाइ ते चएसि त अॻे नात ख़ान खे ख़बर पइजी वञे, हुते लिखी वरिती। मां सम्झां थो त असांखे चवण खां अॻे नात ख़ान वटि नात पहुची थी। तव्हांजूं वधीक मशहूरु नातियूं कहिड़ियूं आहिनि? अल्हम्दुलिल्लाह सभु सुहिणियूं सुठियूं, हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ आहे, सभु नातियूं भलियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु हिकिड़ी नात आहे जंहिंखे हर नात ख़ान पढ़ी रहियो आहे ऐं हर तबिके जो माण्हू उन नात खे ॿुधी रहियो आहे। माशाअल्लाह। उहा नात आहे मोटियल बो मदीने, जंहिंमें अल्लाह जो ज़िक्र अल्लाहू, इहा आहे मोटियल बो मदीने। इहा तमामु घणी पई हले, नात ख़ान बि अक्सर करे प्रोग्राम में इन नात खे घणो था पढ़नि। उन खां अलावा ॿी आहे गुंबज़ ख़ज़रा जे साए में, इहा बि तमामु घणो हले पई, घणो दोस्त पसंदि कंदा आहिनि। ऐं ॿियूं बि अल्हम्दुलिल्लाह काफ़ी नातूं आहिनि, पर ईअं त आहे कंहिंजी का पसंदि, कंहिंजी कहिड़ी पसंदि, कंहिंजी कहिड़ी पसंदि, अहिड़े तरीक़े सां हा मिड़े आहे सभु सरकारी द्वार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़। नात ख़ान तमामु जेके दोस्त मशहूरु मारूफ़ आहिनि उहो बि पढ़नि था। या अवल में त हाजी लीमो फ़क़ीर जन बि मुंहिंजी नात पढ़ी आहे, हाजी जानवंद फ़क़ीर बि मुंहिंजी नात पढ़ी आहे। ऐं उन खां अलावा जेके काफ़ियूं आहिनि या कलाम जंहिंखे चइबो आहे, असांजा कलाम जेके आहिनि पंहिंजे मुहबत वारा ऐं इज़त वारा, उनमें लफ़्ज़ बि अहिड़ा सुहिणा हूंदा आहिनि, अहिड़ी ॻाल्हि न आहे त उन में कहिड़े फ़हाशी लफ़्ज़ न आहिनि। उहे कलाम बि जलाल चांडियो बि पढ़ियो आहे। उन खां अलावा अलन फ़क़ीर बि मुंहिंजी काफ़ी पढ़ी आहे। उन खां अलावा ताहिर हाफ़िज़ ताहिर क़ादरी साहिब जन बि मुंहिंजी नात पढ़ी आहे। ऐं ॿिया बि काफ़ी आहिनि केटीएन ते अचण वारा, मूंखे नालो नथो अचे, इहो तमामु हा घणा हुन पढ़ी, मूंखे ॾाढी पसंदि आई हुनजी गायकी, त ॾाढो सुहिणो हुन जेको आहे गुंबज़ ख़ज़रा जे साए में पढ़ियो इहो शेर या नात, ॾाढी सुहिणी ऐं सुठी मुहबत सां पढ़ी। तव्हां पाण शाइरी कंदा आहियो, तव्हां पंहिंजी शाइरी पढ़ंदा आहियो, तव्हां ॿियनि कहिड़नि वॾनि शाइरनि जी शाइरी पढ़ंदा आहियो? हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब जूं नातूं पढ़ियूं आहिनि। उन खां अलावा हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जूं काफ़ी पढ़ियूं आहिनि। उन खां अलावा हमल फ़क़ीर जूं काफ़ी पढ़ियूं आहिनि। ॿियूं बि काफ़ी शाइरनि जूं जी शाइरी पढ़ी आहे। ऐं हिन महिल त मां जेको पंहिंजो हाल आहे, मुंहिंजो जेको हाल आहे, मां पंहिंजा जेके शेर ठाहिया आहिनि, काफ़ियूं या कलाम या मिसाल नातूं, उहो सॼो पाण ई पढ़ंदो आहियां। उहो पंहिंजो नियापो पाण ॾींदो आहियां। मन अलाह क़बूल करे, मन मदीने वारे साईं जी दरबार में कान का दाह क़बूल पवे। तव्हां पुराणा जेके सीनियर नातख़्वान हुया पुराणे टाइम में, तव्हां उन्हनि सां गॾु नातख़्वानी कई, को तव्हांजो अहिड़ो को यादगार ॾींहुं जेको तव्हांखे यादि ईंदो हुजे त छा महसूसु कंदा आहियो तव्हां उन्हनि सां गॾु, मतिलबु जेको तव्हां वक़्तु गुज़ारियो आहे? जी 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 पहिरियां त मुंहिंजे ॻोठ अलीमहर में जीअं उथंदे ई नात जो प्रोग्राम शुरू कयोसीं, त उते अब्दुल कादिर नालो हुउसि। हाणे उहो मिस्त्री आहे जॻहुनि जो, उन सां गॾु नातूं पढ़ंदा हुआसीं। उन खां बाद में पोइ वरी काफ़ी नात ख़ान, मां तक़रीबन मां सम्झां थो त 14-15
या 16-17 जोड़ीवाल मूंसां गॾिजी थी विया आहिनि, जंहिंमें असांजो अब्दुल लतीफ़ उर्फ़ मिर्ज़ा अब्बासी साहब, जी उन्हनि सां बि गॾु जेको आहे सो नातूं पढ़ियूं आहिनि। उनखां अलावा लियाकत फ़क़ीर, अलाह उनखे सिहत ॾे, जी बिल्कुलु उन सां बि नातूं पढ़ियूं आहिनि। उनखां अलावा काफ़ी ॿिया बि दोस्त, जीअं असांजो दोस्त ख़ान चाचर साहब आहे, हिन सां बि जोड़ हुयो असांजो। उनखां अलावा अॼु ग़ुलाम नबी सुमरो साहब असांजे माथेले जो आहे, उन सां बि जोड़ हुयो। उनखां अलावा हाफ़िज़ फ़िरोज़दीन महर साहब, उन्हनि सां बि असांजो जोड़ हुयो। पर काफ़ी तादाद में, के नाला मूंखे नथा बि अचनि, पर काफ़ी तादाद में मूंसां दोस्तनि जेको आहे सो नातूं पढ़ायूं आहिनि। पुराणे टाइम में जीअं नातियूं ईंदियूं त उहे कंहिं कंहिं नात में हूंदो त ईको हूंदो हो। अॼुकल्ह जेको आहे त नातुनि में मिक्सिंग थिए थी पई, या उन्हनि में जेके नयूं नयूं शयूं ऐड कयूं थियूं वञनि, इन्हनि जे बारे में इहे मतिलबु कीअं था सम्झ वञनि? यासिर साहब, असल में ॻाल्हि इहा आहे त लाउडनि खां बि अवल मूंखे यादि आहे, नंढा आहियूं असां नातूं पढ़ियूं आहिनि। लाउडनि जो सिस्टम हुयो घटि, जी सफ़ा माना घटि, लाउड बि घटि। मूंखे यादि आहे त काज़ी दोस्तमंद बुलबुले सिंध रहमतुल्लाह अलैह सां गॾु जलसनि ते वेंदा हुआसीं, पर किथे प्यादल बि वेंदा हुआसीं। असां पन्ने अकल खां विया आहियूं, सो बि मां सम्झां थो त प्यादल विया आहियूं हेठि ईअं सदूजे जे तरफ़ ॾे। ऐं सिर्फ़ु हिकिड़ो घोड़ो हुयो या घोड़ी हुआ, उन ते काज़ी साहिब खे सवार कयूं, बाक़ी असां सभु प्यादल वियासीं। उते वियासीं त उते लाउड न हो, लाउड न हो। इहो लाउड न सिस्टम वरी पोइ वरी आयो, माना लाउड ई हुया, सिर्फ़ु लाउड जेके मस्जिदनि में हलंदा आहिनि इहे ई हुया। उनखां बाद में मां सम्झां थो तक़रीबन 90 वारे ॾहाके में इको साउंड वारो सिस्टम शुरू थी वियो। पोइ इको साउंड जिथे प्रोग्राम थिए पियो त इको साउंड लाज़मी हुजे पियो, उनजो सिस्टम ज़रूरु हुजे पियो। ऐं उन सां गॾोगॾु जेको उन्हनि जो सिस्टम हुयो, कुझु कमज़ोर बि हुयो, कुझु सही बि हुयो। ईअं हलंदे हलंदे हींअर त माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुठो सेटिंग आहे इको साउंड वारनि जी बि। सुठी ॻाल्हि आहे त जेको सिस्टम आहे इन महिल हले पियो, नात ख़ाननि मां फ़ाइदो वठनि, भली ॻाल्हि आहे। हूअं बि त चिश्ती तरीक़े में दफ़ वग़ैरह वॼाईंदा आहिनि, जाइज़ आहे। दफ़ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद ते जॾहिं मके शरीफ़ खां हिजरत करे मदीने पिया तशरीफ़ फरमा थियनि, त उते जेको आहे सो न्याणियुनि दफ़ वॼाया आहिनि ऐं गीत ॻाया आहिनि ऐं अरबी सहरा पढ़िया आहिनि दफ़ वॼाए करे। जाइज़ बि आहे, पर जेकॾहिं असांजे नात ख़ाननि खे इन मां फ़ाइदो मिले त सुठी ॻाल्हि आहे, भली इहो फ़ाइदो वठनि। तव्हां तंज़ीम नात ख़ान इतिहाद जा चेयरमैन आहियो, इहा तंज़ीम ठाहिण जो अव्हांखे कीअं ख़्यालु आहे? इहो असांखे ख़्यालु तक़रीबन 10 सालनि खां वठी मुंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि हुई, इहा सोच में हुई त छो न हिकिड़ी तंज़ीम असां नात ख़ान ठाहियूं। छो जो हर फ़िके वारनि जी तंज़ीम आहे ऐं हर माण्हू जी तंज़ीम आहे, हर ग्रुप जी तंज़ीम आहे। असां सिर्फ़ु नात ख़ान आहियूं जो हिक ॿिए खां परे आहियूं, बेज़ार आहियूं। बहितर इहा ॻाल्हि आहे। मूं हिकिड़े खे ई दिमाग़ में इहा ॻाल्हि आई, जंहिंखां पोइ मां संगत सां इहा ॻाल्हि शेयर कंदो आयुसि। उन्हनि मूंखे हाकारी जवाबु ॾिनो, ॾाढो सुहिणो तव्हां सही कमु सोचियो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असां तव्हां सां गॾु आहियूं, अवां इन कम खे वधायो। अल्हम्दुलिल्लाह उनखां पोइ जेको आहे सो दोस्तनि जी इसरार ते, दोस्तनि जी हाकारी जवाब ते असां हिकिड़ो मीटिंग जो प्रोग्राम कयोसीं, जंहिंमें मां सम्झां थो त पहिरें ॾींहुं असां वटि 50-60 नात ख़ान पहुता अची घोटकी में। उन सां वेही करे पंहिंजा मशवरा करे ऐं हिक ॿिए में उहिदा वग़ैरह विराए असां पंहिंजे कम खे जारी सारी रखियोसीं त भई कमु त हली पवे। अल्हम्दुलिल्लाह वरी ॿियनि कनि दोस्तनि खे वरी चयोसीं, के दोस्त वरी मौक़े ते न बि पहुची सघिया, उन्हनि जे लाइ बि जो इहो अर्ज़ु आहे त उहे हिन महिल बि असां सां साथ ॾियनि, असां ॾे अचनि। असां उन लाइ मुहबत रखूं था पिया, असां उन लाइ इज़त रखूं था पिया, त इंशा अल्लाह ताला उहे ईंदा त हिन महिल ऐं उन्हनि खे इज़त मिलंदी। छो जो असां ही प्लेटफॉर्म खोलियो ई इन जे करे आहे त असां
पंहिंजी इज़त खे बहाल रखूं जी बिल्कुलु। ऐं असां पंहिंजी इज़त खे अॻभरो कयूं छो जे नात ख़ान जो वॾो शान आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत हसान बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे नात पढ़ण खां पोइ चादर मुबारक तोहफ़ो तोहफ़े ॾिनो में आहे। ॾिनी। इहो मक़ाम आहे नात पढ़ण वारे जो। जेकॾहिं सही सही नात जॾहिं नात ख़ान पढ़े थो पियो, जंहिंजे मुंहं में सुन्नत बि आहे, सीरत बि आहे, जी। ॾाढ़ी आहे, पटको आहे, नेकी आहे, नमाज़ आहे ऐं सलातो दुरूद आहे ऐं उहो वरी नात ई पढ़े त पोइ त खीर में खंडु आहे न। बिल्कुलु असां त हिन महिल सभिनी लाइ मां हाणे वरी बि तव्हांजे हिन इंटरव्यू में सभिनी खे अपील कयां थो पियो त जेके दोस्त असां ॾे न अचणा न आया या असां खां नाराज़ आहिनि त मां उन्हनि खां माज़रत ख़्वाह त महिरबानी करे का मुंहिंजी ग़लती आहे, का मुंहिंजी ख़ता आहे त मूंखे माफ़ु कयो। अवां अचो त गॾिजी सॼी वरी हिन कम खे उजागर कयूं, अञा अॻभरो थी पए। ऐं इन में केतिरा नात ख़ान हिन वक़्त ताईं तव्हां जी तंज़ीम में शामिल थी चुका आहिनि? साईं तक़रीबन मां सम्झां थो पियो त घोटकी ज़िलो, सखर ज़िलो, खेरपुर ज़िलो, शिकारपुर ज़िलो, कंदकोट कशमोर ज़िलो, जेकाबाद, नौशहरो, नवाबशाह ऐं थरपारकर, जी हैदराबाद, दादू, समूरी सिंध में मतलब। कंबर शदाद कोट, लाड़काणो, मतिलबु तक़रीबन मां सम्झां 12-13 ज़िला जेके आहिनि असां सभु कवर करे विया आहियूं। हाणे में अंदाज़ो अहिड़ो न लॻायो पर मां सम्झां थो त हूंदा हज़ारनि में हूंदा माण्हू। माशाअल्लाह। हज़ारे नात ख़ान जेके असांजी तंज़ीम में अची विया आहिनि। इंशाअल्लाह ताला हींअर बि उमेदु आहे त असां सां इहे सभु ताउन कंदा, असां सभु इहे सहकार कंदा। इंशाअल्लाह असां पंहिंजी तंज़ीम खे अञा अॻभरो कंदासीं ऐं दुआ बि तव्हां बि दुआ कयो त अलाह करे हीअ तंज़ीम शान क़ाइमु दाइमु रहे क़यामत ॾींहं ताईं असांजा नात ख़ान इन्हनि मां फ़ाइदो वठनि। तंज़ीम हिन वक़्त ताईं कहिड़ा वॾा कम करे चुकी आहे? ऐं कम जेके दोस्त मिसाल पाण में उनजा विछा हुया, उनजा पाण में नफ़रतूं हुयूं या हिक ॿिए खां परे परे हुआ, उन्हनि सभिनी खे गॾे तंज़ीम जेको आहे हिकिड़े जाइ ते आंदो आहे। हिकु इहा ॻाल्हि। ॿिए नंबर में इहा ॻाल्हि त हिन महिल तंज़ीम पंहिंजो वॾो किरदारु अदा करे थी पई। त हाणे जेको असांजो नात ख़ान को बीमार आहे त उनजे सहकार लाइ, उनजी माली मदद लाइ, जहिड़े तरीक़े सां असांजो अब्दुल रहीम अज़मी साहबु उन ताज़ो ऑपरेशन करायो, अलाह ताला उनखे कामिल शफ़ा अता फ़रमाए। त असां हूअं त मिसाल हिकु अधु या 2, 3, 5 मिसाल लड़ी वञनि पर हिन महिल असांजी सॼी तंज़ीम जा माण्हू सभु उन वटि पहुता, गॾिजी सॼी 2-3 गाॾियूं भरे करे। त जॾहिं उन वटि असां पहुतासीं त उनजी दिलि ख़ुशि थी, उनजी दिलि ख़ुशि थी। उनखां अलावा असांजो फ़क़ीर लियाक़त अली चाचर साहबु, उनजी तबियत नासाज़ी, वरी ओॾे बि वियासीं। अहिड़े तरीक़े सां काफ़ी दोस्त पनवाकिल जा बि हुया, हिकु ॿ बीमार, उनखे जंहिंजे लाइ ज़रूरत आहे त भई हिन खे ज़रूरत आहे माली सहकार जी, त असां उनजी जेको आहे माली सहकार उन सां कंदा आहियूं, उनजी मदद बि कंदा आहियूं। या जेको जंहिं दोस्त या नात ख़ान खे का तकलीफ़ अचे थी पई ऐं ज़माने जे लिहाज़ सां को माण्हू उनखे तकलीफ़ ॾिए थो या मिसाल पुलिस तंग करे थी, थींदो आहे तरीक़ेकार, उनजी मदद लाइ बि हर वक़्तु तयारु रहंदी आहे तंज़ीम। असांजो महबूब अली शेख साहबु हाणे त डिवीज़न जो सदर आहे, डिवीज़न जो सदर माना 5 ज़िलनि जो सदर आहे। उन महिल हुयो साईं घोटकी ज़िले जो सदर, हिनखे पुलिस ॾाढो तंग कंदी। पोइ हाणे त ॾिसो था त कंहिं माण्हू जी चुर्च ते तरीक़ेकार इहो थींदो आहे त भई जेको नाराज़ आहे त पोइ चुर्च हणी करे चवंदा हे ॾोहारी आहे। हाणे महबूब फ़क़ीर हिकिड़ो वीचारो फ़क़ीर माण्हू आहे, ईमानदार माण्हू आहे ऐं मुहबत वारो माण्हू आहे, उन लाइ इहे वाक़िया पेश आया। पोइ अल्हम्दुलिल्लाह तंज़ीम जे करे उनजी हमेशह जान छुटी वई। इन ॻाल्हि में तंज़ीम हिन वक़्त ताईं कहिड़ा वॾा वॾा प्रोग्राम करे चुकी आहे? तंज़ीम नात ख़ान हितां सिंध जे तरफ़ां असां हिकिड़ो प्रोग्राम सेमिनार जो करायोसीं, जेको सेमिनार नाले हुयो हाजी ग़ुलाम नबी मैसर जे। उहो सेमिनार असीं कोठायोसीं खानपुर महल शहर में, जंहिंमें ख़ुसूसी दावत ॾिनीसीं असां हाजी ग़ुलाम नबी मैसर साहब जे साहिबज़ादे नाले मिठे खे। नाले मिठो साहब कंहिं सबबु जे करे न पहुची सघियो, बहरहाल पोइ बि प्रोग्राम तमामु सुहिणो थियो
ऐं तमामु घणा नात ख़ान हुन में गॾु थिया, ॿिया बि के मुअज़्ज़ज़ माण्हू आया जंहिं प्रोग्राम में। उन खां पोइ वरी असां हिकिड़ो ॿियो सेमिनार कयोसीं पनो आकिर शहर में कोटल हुयो, उते उन में वरी जेके सीनियर नात ख़ान आहे उन्हनि जी खे एज़ाज़ बख़्शण लाइ उनजो हिकिड़ो सर्टिफिकेट बि ठाहियासीं ऐं उन्हनि जी पगपोशी बि जो प्रोग्राम बि कयोसीं त पगपोशी बि कराइणी आहे उन्हनि खे, छो जे जेके असांजा पुराणा वीचारा नात ख़ान नातूं पढ़ी पढ़ी गुज़ारे विया उनखे कंहिं बि दाद न ॾिनो। असांजी तनज़ीम सुठो कमु इहो सुहिणो हिकिड़ो सुठो अमल करे ॾेखारियो, जंहिंमें असां इन पनो आकिर शहर वारे सेमिनार में पगपोशी जो सिलसिलो शुरू कयोसीं, जंहिंमें हाजी सीनियर असांजो नात ख़ान हाजी गुल मोहम्मद उमर साहिबु सीनियर सना ख़ान आहे, जंहिंजी वॾी ख़िदमत आहे, सॼी उमिरि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नात पढ़ंदे पढ़ंदे हुन गुज़ारी आहे। उन खां अलावा ॿियो वरी असांजो सीनियर नात ख़ान आहे फ़क़ीर लियाक़त अली चाचर साहिबु, उन्हनि जी बि पगपोशी कराईसीं। उन खां बाद में वरी असांजो सीनियर सना ख़ान आहे हाजी महबूब अली शेख साहिबु, उनजी बि पगपोशी कराईसीं। उन खां अलावा हाजी अब्दुल हक ख़ासकरी साहिबु, उन्हनि जी बि पगपोशी कराईसीं ऐं अलहमदुलिल्लाह ॾाढो सुहिणो असांजो कामयाबु प्रोग्राम हुयो। उन खां पोइ वरी असांजा जेके ज़िलनि जा दोस्त आहे उहे बि इन में अकबरू थी विया, जंहिंमें असांजो पहिरियों वॾो प्रोग्राम थियो ज़िलो कंदकोट कशमोर में, जंहिंमें असांजे ज़िले कंदकोट कशमोर जे सदर भूरल फ़क़ीर टांवरी मल्हायो दोस्तनि सां गॾिजी। हींअर त उहो असां मर्कज़ में आंदो आहे जंहिंमें नाइब चेयरमैन आहे, अॻु में ज़िले जो सदर उहो हुयो। तमामु सुहिणो प्रोग्राम थियो ऐं उन में उन्हनि DC साहिब खे महिमान ख़ासि करे दावत ॾिनी, उहे बि तशरीफ़ फरमा थिया, ॿिया बि शहर जा मुअज़्ज़ज़ हज़रात उहे बि हुआ ऐं नात ख़ान सगोरा बि हुआ। उन खां अलावा आशिक़ान रसूल तमामु घणे तादाद में हिकिड़ो वॾो सुहिणो अज़ीम प्रोग्राम थियो, जेको पहिरीं रबियुल अवल खां हिकिड़ो ॾींहुं अवल माना जशन आमद रबियुल अवल शरीफ़ जो उनजो नालो ॾिनो वियो। अलहमदुलिल्लाह हिन महिल असांजो जेको तंज़ीम नात ख़ान हितां सिंध जो प्रोग्राम थियो सुहिणो थियो ऐं उन में असांजे कंदकोट कशमोर जा जेके अॻे सदर हुया भूरल फ़क़ीर टांवरी, उन्हनि खे असां तव्हांखे मां ॿुधायो त असां हुनखे नाइब चेयरमैन करे हाणे रखियो आहे हिन में मर्कज़ में, ऐं उते जेको सदर आहे हाणे उन सदर जी जेके सीट उहा असां सौंपीसीं फ़क़ीर अब्दुसमी चाचर साहिबु। अब्दुसमी साहिबु तमामु एक्टिव माण्हू आहे ऐं तमामु सुहिणो सुठो कमु करे रहियो आहे। हिन महिल बि जेको आहे उन जूं मीटिंगूं जा प्रोग्राम तमामु हर ज़िले खां वधीक पिया ॾिसण में अचनि। आईंदा जो बि ख़्यालु आहे त आईंदा बि अहिड़ा प्रोग्राम थींदा पिया? इंशा अल्लाह ताला आईंदा बि अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा। ऐं जीअं असांजी तंज़ीम हाणे रजिस्ट्रेशन जे माहौल में आहे, जीअं रजिस्ट्रेशन थी वई इंशा अल्लाह त उन खां बाद में अञा वधीक प्रोग्रामनि खे शकल ॾिनी। ऐं तव्हांजी तंज़ीम कहिड़नि वॾनि दरगाहनि ते या कहिड़ी मतिलबु कहिड़नि पीरनि वटि वञी चुका आहिनि या कहिड़े पीरनि वटि तव्हांजो वञण जो इरादो आहे? असांजी जीअं तंज़ीम ठही मां सम्झा साल खां बाद में असांजी पहिरीं हाज़िरी जेका नसीब थी उहा दरगाह अलिया पीर जो ॻोठु ख़ैरपुर, उते हाज़िर हज़रत साईं रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जी बारगाह में हाज़िरी नसीब थी। ऐं उन खां पोइ वरी असांजो सेटअप हुयो कंबर शदादकोट जो, जेको सेटअप करे वरी असांजी हाज़िरी नसीब थी असांखे हज़रत साईं कंबर वारनि जी दरबार में। उते वरी साईं जन असांखे तमामु घणो टाइम ॾिनो, तक़रीबन 2 कलाक असां साईं जी ख़िदमत में रहियासीं, पाण असां को नातूं बि ॿुधूं ऐं हर हिकु असांजे मेंबर खे दुआ बि कयूं, हिकु ॼणे खे वॾी असांजे मथां वॾी नवाज़श थी। उन खां बाद मूं साईं जन खां दुआ घुरी वरी वापसि थियासीं ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजी हर दरगाह सां मुहबत आहे। जंहिं दरगाह ते या रसूल अल्लाह जो नारो आहे न उहो असांखे प्यारो आहे। दरगाहूं बि आहिनि पर मां तव्हांखे ॿुधायां जिथे या रसूल अल्लाह जो नारो आहे इंशा अल्लाह ताला उते असांजी मुहबत आहे
ऐं असां दरगाहनि सां अक़ीदत रखूं था, मुहबत रखूं था ऐं इंशा अल्लाह ताला हर दरगाह ते वेंदा बि आहियूं, वञण जो बि इरादो आहे। जिते न हाज़िरी नसीब थी आहे त इंशा अल्लाह ताला उते बि हाज़िरी नसीब थींदी। असांजी सभिनी बुज़ुर्गनि सां मुहबत आहे, अक़ीदत आहे ऐं रांदी। ऐं तंज़ीम में कहिड़ा मरकज़ी उहिदेदार आहिनि? असांजे तंज़ीम में मरकज़ी उहिदेदार हिकु त हीअ आजिज़ आहे जंहिंखे चेयरमैन चूंडियो अथऊं। जी उनखां अलावा वरी असांजो सीनियर नाइब चेयरमैन आहे अनवर अली चाचर साहब। जी उनखां अलावा वरी असांजो नाइब चेयरमैन आहे हिन वक़्तु भूरल फ़कीर टांवरी। अच्छा ऐं असांजो तंज़ीम नात ख़ान इताद सिंध जो सेक्रेटरी जनरल जी अब्दुल रहीम अज़मी साहब। माशा अलहमदुल्ला अज़मी साहब असांखे सुठो माण्हू मिली वियो आहे। माशा तंज़ीम जे हिसाब सां हिकिड़ो होशियारु बाशऊर बाअमल माण्हू। जी जेके जेके असांजा दोस्त तंज़ीम मिसाल मरकज़ में आहिनि तमामु सुठा सुरजियल आहिनि। उनखां अलावा असांजो दोस्त आहे अब्दुल लतीफ़ सुमर साहब। ऐं उनखां अलावा असांजो दोस्त आहे सिद्दाक़त अली महर साहब। उनखां अलावा असांजो दोस्त आहे फरमान अली अब्बासी साहब। उनखां अलावा इन मरकज़ी टीम जी मां ॻाल्हि कयां थो, उन्हनि जा नाला खणां थो। उनखां अलावा असांजो पुनल जोखियो साहब जेको आहे नवाब शाह ज़िले जो, उहो बि असांजे मरकज़ी टीम में शामिलु आहे। हिन महिल अलहमदुल्ला सुठो कमु करे रही आहे मरकज़ी टीम ऐं पंहिंजो क़दम वधाए रहिया आहियूं। इंशा अल्लाह ताला इहो असांजो क़दम पंहिंजी कामयाबी ते पहुचंदो ज़रूरु। मखणो फ़कीर नात अकेडमी तव्हांखे ठाहिण जो कीअं ख़्यालु आहे? असुल में त इहो ख़्यालु हाणे आयो आहे। अॻु में बि काफ़ी तादाद में असांजा जेके दोस्त आहिनि शागिर्द। जी हींअर त मां पाण बि हक़ीक़त में सिखण जे मूड में आहियां। एॾो को वॾो मां नात ख़ान न आहियां, न को एॾो को सुर या आवाज़ को मूं में कुझु बि न आहे। मां पाण इहो महसूसु कंदो आहियां पर इहा सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वारे साईं जी महिरबानी आहे, उन्हनि जो कर्म आहे जो असांखे इहो कमु वठनि था पिया, उन्हनि जी महिरबानी आहे। जेके दोस्त वीचारा वरी जे मिसाल किथे किथां जा आहिनि, उन जो इहो इसरार थियो त असांखे कुझु सेखारींदा हलो त असांजो जेको पंहिंजो औकात हुई एतिरे ते हुनखे असां सेखारींदा आयासीं। तक़रीबन 100 जे क़रीब शागिर्द आहिनि। ऐं उनखां अलावा वरी पोइ असां इहो इरादो कयोसीं छो न हिकिड़ी नात अकेडमी जी सूरत जो को पंहिंजो जेको आहे को अकेडमी ठाहियूं। बहितर आहे त नवां छोकिरा नवां शागिर्द जेके उतां फ़ाइदो वठनि। इहा अलहमदुल्ला साल खनि थींदो जो नात अकेडमी जो इहो प्रोग्राम शुरू कयो आहे, जंहिंमें हिन नात अकेडमी में असांजा 5 खां 6 शागिर्द जेको आहे सिखी रहिया आहिनि। ऐं वधीक बि जेके ईंदा त इंशा अल्लाह ताला असां उनखे पंहिंजी ख़िदमत जो मौक़ो ॾींदासीं, ख़िदमत कंदा रहंदासीं। ऐं जेतिरी हयाती आहे असांजो उथणु वेहणु घुमणु फिरणु हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत ऐं ग़ुलामी में आहे। इंशा अल्लाह इहा ग़ुलामी मरंदी महल ताईं रहंदी। तव्हां नातख़्वानी सिर्फ़ु पाकिस्तान में ई कई आहे या कंहिं ॿाहिरि मुल्क बि वञण जो तव्हांखे मौक़ो मिलियो आहे? अलहमदुल्ला पाकिस्तान में बि पूरी सिंध घुमी आहे, माशाअल्लाह पूरी सिंध। मां सम्झां को इलाइक़ो न असांखां परे हूंदो। उनखां अलावा तक़रीबन कोटिया या बलूचिस्तान जो इलाइक़ो, कोटिया सिबी ॾाढर या मिसाल ख़ोज़दार मस्तूंग, इहे इलाइक़ा इहे सभु असां हिते नात ख़ान जा प्रोग्राम करे आया आहियूं। ऐं मदीनी शरीफ़ में पाकिस्तान खां अलावा मदीनी शरीफ़ में ॾाढा प्रोग्राम थिया। जॾहिं हुते पहुचणु थियो त उते माण्हू खे ख़बर पई त हर माण्हू जेको आहे सो इसरार कयो त असांखे प्रोग्राम टाइम जो नात पढ़ण जो। पोइ अलहमदुल्ला पोइ तक़रीबन मां जेतिरो वक़्तु हुते हूंदो आहियां पोइ राति जो प्रोग्राम कंदो आहियां नात जो। तव्हां सीनियर नात ख़्वान आहियो ऐं जेके अॼु जा नात ख़्वान अचनि था उन्हनि खे तव्हांजे तरफ़ां को पैगाम? मां उनखे इहो चवणु चाहियां थो पियो, उनखे इहा अपील कयां थो पियो जेके नवां असांजा नात ख़ान त उहे बराए महिरबानी नात सिखण जे लाइ कंहिं न कंहिं सुठे बाशऊर उस्ताद सां राब्ते में रहनि। जी। ऐं मदीनी शरीफ़ में पाकिस्तान खां अलावा मदीनी शरीफ़ में ॾाढा प्रोग्राम थिया। जॾहिं हुते पहुचणु थियो त उते माण्हू खे ख़बर पई त हर माण्हू जेको आहे सो इसरार कयो त असांखे प्रोग्राम टाइम जो नात पढ़ण जो। पोइ अलहमदुल्ला पोइ तक़रीबन मां जेतिरो वक़्तु हुते हूंदो आहियां पोइ राति जो प्रोग्राम कंदो आहियां नात जो।
बहितरीन तरीक़े सां नात सिखी पोइ पंहिंजो पेश करण जी कंहिं स्टेज ते उनखे ख़बर पए त ज़ेर ज़बर लफ़्ज़ ऐं पेश जी छा आहे भई हिन जी माना छा आहे असांजा हिकिड़ा अहिड़ा नात कान आहिनि खे का ख़बर ई कोन्हे त हीउ लफ़्ज़ कीअं आहे हिन जी ज़ेर कीअं हिन जो ज़बर या मिसाल उहो हर शइ में जेको आहे सो हिकु नंबर में इहा ॻाल्हि ॿिए नंबर में इहा ॻाल्हि त उन्हनि नात ख़ाननि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त जेको तयारु थी करे हज़ूर सलासम जे बारगाह में पंहिंजो नज़रानो पहुचाए थो नात जो उन लाइ ज़रूरी इहा ॻाल्हि आहे त उहो नेकी जा कम ज़रूरु करे नमाज़ जी पाबंदी करे ॾाढ़ी छॾे पटको ॿधे ऐं हज़ूर सलासम जी ज़ात बाबरका जी बारगाह में कम से कम रोज़ानो 1000 भेरा दरूद शरीफ़ मोकिले बहितर उन लाइ इहो ज़रूरी आहे छो जे असां जंहिंजी ग़ुलामी ॾियूं जंहिंजी तारीफ़ कयूं त ज़ाहिर आहे असांजे तरफ़ां इहो असांजे लाइ एज़ाज़ आहे जो उन जी दरबार में असांजे तरफ़ां कुझु न कुझु पहुचे पियो नज़रानो तव्हांजा जेके चाहींदड़ हूंदा आहिनि अक्सर उहे चाहींदा आहिनि त तव्हां सां राब्तो करण जे लाइ तव्हांजो नंबर बि हुजे त तव्हां नंबर ॾियणु चाहींदो बिल्कुलु जेको मूंखे चाहे थो त मां बि उनखे चाहियां थो बिल्कुलु जेको मूंखे चाहींदो त मां बि उनखे चाहियां थो पियो त मां पंहिंजो नंबर बिल्कुलु ॾेई सघां थो पियो छो जे इहा हिकिड़ी मुहबत आहे हिकिड़ी सिक वारी वाट आहे इन वाट खे इन रस्ते खे क़ाइमु दाइमु रखिणो आहे मुंहिंजो नंबर असुल में हिकिड़ो ई आहे नंबर मां ॿ ॾारींदो ई कोन आहियां हिकिड़ो ई नंबर आहे 0300 पूरा 31 91 400 पूरा इहो मुंहिंजो नंबर आहे भली कोई दोस्त मूंसां ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त मां मोबाइल न बंदि कंदो आहियां राति जो बि खुलियल हूंदी आहे ॿारनि जो आवाज़ु बंदि करे छॾींदो आहियां त भई निंड जे करे ऐं पोइ सुबुह जो उथंदुसि जीअं नमाज़ पढ़ी उन खां बाद में वरी चेक कंदो आहियां मोबाइल त भई कंहिंजा नंबर आया आहिनि त वरी मां वराए फ़ोन बि कंदो आहियां इहा मुंहिंजी पुराणी आदत आहे त कंहिं दोस्त खे का तकलीफ़ आहे या कंहिं दोस्त जो को कमकार आहे या कंहिं दोस्त जी का ॻाल्हि आहे त उनखे जेको आहे सो वरी मां जवाबु त ॾियां त उहो इंतज़ार में हूंदो त मुंहिंजो शायदि फ़ोन न खणे एॾो वॾो माण्हू आहे मां वॾो माण्हू न आहियां मां ग़रीब आहियां ग़रीब जो ॿारु आहियां ऐं अलाह ताला मूंखे नवाज़ियो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निस्बत जे करे ऐं मुर्शिद करीम जी दुआउनि सां इन करे मां जेको आहे सो वरी दोस्तनि खे फ़ोन कंदो आहियां जंहिंजूं फ़ोनूं ईंदियूं आहिनि हिन हवाले सां अॼु जो हीउ प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो असां साईं जन जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जो साईं जन असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो महिरबानी महिरबानी शुक्रिया